साथियों जी सिंध हक़ मौजूद अॼु तव्हां सां सिंधी समाज में रहंदड़ माण्हुनि जी सोच जे ॿिनि अहम पहलुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उहे ॿ अहम पहलू जिन पंहिंजे सिंधी समाज खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। जेतिरे क़दुरु आउं सम्झां थो त उहे पहलू अगरि न हुजनि पंहिंजी सोच जा, उहे सोच जा रुख न हुजनि त शायदि पाण वधीक तरक़ी करे चुका हुजूं हा। ऐं उहे सोच जा पहलू ॿ इहे आहिनि। पहिरें नंबर ते आहे त सभु कुझु ठीकु आहे, मतिलबु जॾहिं बि का कमु थिए थो या कुझु कोन कबो या कंहिंखे चइबो त फलाणो कमु करियो, जदोजहद में शामिलु थियो, मज़ाहिमत करियो, हीउ फलाणो कमु ग़लति पियो थिए, हीउ न थियणु खपे, हू कमु ग़लति पियो थिए, उहो न थियणु खपे, हीउ ज़ुल्म मारामारी कहर जबर, हीउ ॾाढ, हीउ वसीलनि जी फुलट न थियणु खपे, या अहिड़े क़िस्म जूं जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं तॾहिं हू चवनि था सभु कुझु ठीकु आहे, बसि ठीकु आहे, जान हले पियो। मतिलबु त उन मां मुतमइन पिणो का हू वाक़ई सही कान शइ कान्हे, हू सम्झनि बि पिया, पर हू उन में इंट्रस्ट नथा वठनि, हू उन में दिलचस्पी नथा वठनि। ऐं इहा जेका दिलचस्पी नथा वठनि, इहा जेका पहलू आहे, इहा ख़ुदि हिकिड़ो दकियानूस पहलू आहे सोच जो, छाकाणि त हू दूर रस न आहिनि, हू परे परे शयुनि खे नथा ॾिसनि त हींअर जेका हीउ सिस्टम हले पियो, इहा अॻिते हली असांखे तमामु घणो नुक़सानु ॾींदो। मिसाल जे तौरु सिंध जे अंदरि जॾहिं MQM नई आई हुई त माण्हू चयो बसि ठीकु आहे, जान पियो हले पिया कनि जी पंहिंजे हिसाब सां कनि। नतीजो न छा निकितो हुनजो, नतीजो इहो निकितो त हू पंहिंजे गले पइजी विया सिंधी माण्हुनि जे, ऐं उनजे नियाणियुनि जा उहे कटिया विया, उनखे ज़ोर ऐं ज़बरदस्ती कई वई, उहे असांजे वसीलनि ते क़ाबिज़ थी विया। तंहिंजे करे जेको नतीजो निकिरे थो ॾाढो ख़राबु निकिरे थो। तंहिंजे करे जेका सभु कुझु ठीकु आहे वरी जेका सोच आहे, इहा सोच पाण मां कढणु घुरिजे हर मामले में। सभु कुझु ठीकु छो आहे, सभु कुझु ठीकु कोन्हे, हीअ मारामारी थिए पई, हीअ ज़ुल्म थिए पियो, हीअ वसीलनि जी फुलट थिए पई, तालीम आहे कोन, स्कूलूं तबाह आहिनि, गवर्नमेंट कुझु करे कोन थी। हींअर ख़ुदि कोरोना वायरस पियो हले, इन में ॾिसो त गवर्नमेंट रुॻो ऐलान पई करे, हिकिड़ी तरफ़ उनखे हीरो पेश कयो पियो वञे, ॿी तरफ़ ॾे कुझु कोन थी। हाणे इहो सभु कुझु ठीकु त कोन्हे, एहसास प्रोग्राम जे नाले में जेको नाइंसाफ़ी थिए ग़रीबनि सां, सभु कुझु ठीकु त आहे कोन। उनजे लाइ लाज़िमी न आहे त माण्हू रोडनि ते अचे, लाज़िमी बि न आहे त माण्हू को हरू भरू घोड़ा करे, पर मुतमिन त न हुजणु घुरिजे घटि में घटि इन में त असीं उनखे वोट ॾियूं था, उहे असांजा हुकुमरान आहिनि ऐं उन्हनि जो ई कमु आहे हू असांजा मुहाफ़िज़ बणिजनि, हू असांखे फैसिलिटियूं ॾियनि। हींअर जेकॾहिं हीअ ॾुखी घड़ी आहे वायरस जे करे माण्हू परेशान आहिनि, मुफ़लिसी जो मुंहुं ॾिसी रहिया आहिनि, उन ई ॾुखी सूरताल में जेकॾहिं गवर्नमेंट असां साधन खे ॾिए त पोइ घणी ॾींदी। तंहिंजे करे जेका सभु कुझु ठीकु आहे वरी जेका ॻाल्हि आहे इहा ग़लति आहे। ऐं लाज़िमी न आहे त असीं ॿिए ते ब्लेम कयूं, ख़ुदि असांजे अंदरि जूं जेका सलाहियतूं आहिनि, असांजे अंदरि जूं जेके ख़ामियूं आहिनि, जेके खोटूं आहिनि, उनजे बारे में चवंदा सही आहे, उहा बि ग़लति आहे। तंहिंजे करे पंहिंजो जाइज़ो वठणु घुरिजे, पंहिंजे जाइज़े खां वठी, ख़ुदि शनासी जे इल्म खां वठी, ॿिए माण्हू ताईं, गवर्नमेंट ताईं, हुकूमत ताईं, समाज ताईं, जेके बि सिस्टम आहे उनजो असांखे जाइज़ो वठणु घुरिजे ऐं सभु कुझु ठीकु आहे वरी जेका सोच आहे इनखे तब्दील करणु घुरिजे, उन में मुस्बत पासे खणी अचणु घुरिजे। ऐं ॿियो नंबर ते जेका आहे उहा आहे कुझु कोन थींदो। इहा जेका जुमिलो आहे, इहा जुमिलो अक्सर करे जेका सरगर्मी थींदी आहे, जेका तहरीकूं जनम वठंदियूं आहिनि, जेका मज़ाहिमत थींदी आहे, उन जे लाइ चयो वेंदो आहे। मिसाल जे तौरु हिकिड़ी इनकलाबी तहरीक आहे, हू जदोजहद पई करे, हू लॉन्ग मार्चूं पई करे, हू विसल टूर पई करे, हू सरगर्म आहे पंहिंजे हिसाब सां, तरबियती क्लास पिया हलनि, लेक्चर पिया हलनि, त ॿिया हिकिड़ा माण्हू चवंदा हीअ पिया कनि, कामेड़ी ॾंड वांदा आहिनि, कुझु कोन थींदो। या का अहिड़ी मज़ाहिमत थिए थी, का अहिड़ो ॾीओ ॿरे थो त उनजे बारे में चवंदा कुझु कोन थींदो। दरअसल इहा जेका जुमिलो आहे, इहा जुमिलो हिकिड़ी साज़िश आहे ऐं उहा साज़िश जागीरदारी निज़ाम, सरमाएदारी निज़ाम या जेका विचूं तबिको आहे उनजे तरफ़ां उथारियल आहे। त जीअं हेठियां खां जेका मज़ाहिमत थिए थी, पूरे तबिको जेका मज़ाहिमत करे थो उनखे रोकिजे ऐं उनजो रोकथाम कजे, इहा पहलू उनजे तरफ़ां उथारियल। तंहिंजे करे जेका हेठियों तबिको आहे घटि में घटि उनखे इहा न सोचणु घुरिजे त कुझु कोन थींदो। बेशक सभु कुझु थींदो। जेका इनकलाबी तहरीकूं जिन जनम वरितो ऐं जिन जदोजहद कई, उहा छा घटि हुयूं छा? उन वॾो हिकिड़ो तो फ़ाइदो ॾिनो आहे सिंध खे, हिकिड़ो पढ़ियल लिखियल, तालीम याफ़्ता, अदब ज़ौक़ ऐं अहल इल्म हिकिड़ो कैडर तयारु कयो आहे ऐं उन सिंध खे वॾो फ़ाइदो ॾिनो आहे। तंहिंजे करे ॿ सोच जा हिकिड़ा पहलू आहिनि, सभु कुझु ठीकु आहे ऐं कुझु कोन थींदो। इहे पंहिंजो सोच जा जेके ॿ पहलू आहिनि, इहे पंहिंजा दुश्मन आहिनि ऐं पाण वधि खां वधि कोशिशि करियूं त इन्हनि खे पंहिंजी सोच मां कढे छॾियूं। इहा दकियानूसी जो हिकिड़ो सबूत आहिनि, इहा मुदे ख़ारिज सोच आहे। हीअ जदीद दौरु आहे ऐं जदीद दौर जे अंदरि सभु कुझु ठीकु आहे कोन, छो सभु कुझु ठीकु आहे? असीं हरू भरू सां मुतफ़िक़ छो थियूं? जेकॾहिं उन कंहिंजूं खामियूं आहिनि, खोटूं आहिनि, त उनखे असीं दुरुस्त करण जी कोशिशि करियूं ऐं बहितर खां बहितर बणिजूं।
ऐं ॿियो कुझु कोन थींदो, छो कुझु कोन थींदो, सभु कुझु थी सघे थो, असीं हुनखे बहितर करे सघूं था। तंहिंजे करे हीअ ॿ जेके सोच जा पहलू आहिनि इनखे बहितर करण जी कोशिशि कजे। ऐं मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल जिन जिन माण्हुनि ताईं पहुती हूंदी उहो उनखे वधीक शेयर कंदा, फॉरवर्ड कंदा, त जीअं हीअ सोच जेके ॿ पहलू आहिनि जेके पाण खे हेसि ताईं पोइते रखंदा पिया अचनि, ऐं जेकॾहिं हींअर बि जेकॾहिं उहे पंहिंजी सोच मां ख़तमु न थिया त अॻिते हली बि पाण खे नुक़सानु ॾींदा। उमेदु आहे त तव्हां हिन मुंहिंजी ॻाल्हि ॿोल खे सम्झिया हूंदा ऐं सोच जा ॿिनि पहलुनि मां पाण सभु जेके निजात हासिलु कंदासीं त पोइ पाण ज़रूरु तरक़ी तरफ़ वधंदासीं ऐं सुभाणे थींदासीं।